सिंधु मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंधु मुहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंधु मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अव्हां खे भली कार चवां थो। सामईन, वर्ल्ड सिंधी कांग्रेस हर साल जीअं सिंध जे साईं जीएम सैयद जी सालगिरह मल्हाइण लाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में तक़रीबूं मुनक़िद कंदी आहे, साईं जीएम सैयद जी कयल जदोजहद खे भेटा पेश कंदी रही आहे। हिन साल बि अमरीका, कैनेडा ऐं बर्तानिया में साईं जीएम सैयद जी सालगिरह मल्हाई वई आहे। कुझु ॾींहं अॻु बर्तानिया जे शहर ब्रॉडफोर्ड में वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां साईं जीएम सैयद जी सालगिरह मल्हाई वई। इन प्रोग्राम में जिन अॻुवाणनि तक़रीरूं कयूं उन्हनि में डॉक्टर लखू लोहाणो, डॉक्टर हिदायत भुट्टो, भावना राजपाल, अब्दुल सत्तार सूमरो, महमूद कश्मीरी, अब्दुरऊफ़ लगारी ऐं ॿिया अॻुवाण शामिल आहिनि। प्रोग्राम जी कार्रवाई वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं सिंधी संगत यूके जे मुख्य अॻुवाण गुलसनाई सरअंजाम ॾिनी। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ब्रॉडफोर्ड में वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मल्हायल सालगिरह जी मुकमिल कार्रवाई पेश करे रहिया आहियूं। कई सिंधू आहिनि सिंधीअ में त साईं जीएम सैयद जी हस्ती जा खोड़ सारा रोक आहिनि। हिकु मुकमिल इंसान, मलामती सूफ़ी, शफ़ीक़ वालिद, सियासतदान, मुफ़क्किर, सिंध जे तारीख़, समाजियात, तसव्वुफ़ ऐं ॿियनि रुखनि खे ॻोल्हे, निखारे ऐं गुज़ारे दुनिया जे ॾाढो आईंदड़ ऐं बर जे छाव जहिड़ो सन वारे महकरे जो इमाम, जिते सिंध जे मींहं जो मंद मदार खे वेंदो रहियो, जंहिंजा खेप अॼु हर क़ौमी कारकुन ते चढ़ियल आहिनि, जंहिं सन अची के पल साईं जे मोहबत में गुज़ारिया। साईं जीएम सैयद जी ज़ात हथ जे तीर जियां हल्को पढ़ी सघे थो। संदसि सॼी हयाती हिकु अणथक सियासी जदोजहद जो दास्तान आहे। खणी अंग्रेज़ दौर में कराची लोकल बोर्ड जे प्लेटफॉर्म तां माण्हुनि जे इस्लाही प्रचार ऐं समाजी सरगर्मियूं हुजनि, या सिंध जी बॉम्बे खां आज़ादी जी तहरीक में हिसो वठणु, या पाकिस्तान जे क़याम खां पोइ वन यूनिट मुखालिफ़ वेड़ ऐं बंगाल जे विरहाङे खां पोइ बांग्लादेश जहिड़ो वतन सिंध लाइ हासिल करण लाइ संदसि क़दमी पूरो करणु हुनजी ज़ात में कान पुरस्कार न रही आहे। जहिड़ो अखर ज़ुबान ते अहिड़ी संदसि बिखर, जंहिं लाइ शाइर चवाए त
के माण्हू तारीफ़ ॾियनि था गायक धरतीअ जे सीने ते, के माण्हू तारीफ़ ॾियनि था घायल धरतीअ जे सीने ते, अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जाॻाए थी, जा दुनिया खे झुलाए थी। I will request Dr. Hidayat Bhutto. Dr. Hidayat Bhutto is UK and Europe organizer of World Sindhi Congress, and the World Sindhi Congress, who is working since last 29 years for the human rights and advocacy on different platforms. We celebrate St. James's birth anniversary every year, and most likely to London, not only in London, in the UK, but also in Canada and America as well. We've got program next week as well. So I will request Dr. Hidayat Bhutto to speak on this evening. Thank you. जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम गुज़ारे उहो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध सवारे उहो जीअंदो रहंदो, जो सिंध सवारे उहो जीअंदो। अॼु जी मौजूदा सूरत हाल में जॾहिं असां साईं जीएम सेठ खे यादि था कयूं, उन वक़्तु साईं जीएम सेठ जा आशिक़, सिंध जा आशिक़ ऐं जेके साईं जीएम सेठ जो प्रोग्राम खणनि था, साईं जीएम सेठ जे इन आज़ादी जी राह खे जीअं सां साढाइनि था ऐं सची दिलि सां जीअं सिंध ऐं जीअं सिंध लाइ जदोजहद कनि था, उहे माण्हू अॼु हज़ारनि जे तइदाद में, सवनि जे तइदाद में रियासत जे तरफ़ां डिसपियर कया विया आहिनि, गुम कया विया आहिनि। अॼु असांजो इहो फ़र्ज़ु थो थिए त उन्हनि खे बि यादि कयूं ऐं उन्हनि खे बि असां इन साथ में गॾु खणूं, जेके जेल जे का कोठाइनि में, जेके टॉर्चर सेलनि में, जिन खे चीभाटियो थो वञे, जिन खे चीचरायो थो वञे, जिन खे अज़ाब ॾिना था वञनि, उन्हनि जूं नियाणियूं, उन्हनि जूं घरवारियूं, उन्हनि जूं माउरूं भेनरूं अॼु बुख हड़ताल ते वेठियूं आहिनि। उहे ईद जे ॾींहं ते बुख हड़ताल ते वेठियूं आहिनि, उहे कल्चर ॾींहं ते बुख हड़ताल ते वेठियूं आहिनि, उहे ख़ुशियुनि जे ॾींहंनि ते बुख हड़ताल ते वेठियूं आहिनि। उहे हाणे जेको न्यू ईयर थियो, न्यू ईयर में बि कराची, हैदराबाद, लाड़काने जे प्रेस क्लबनि ते, फुटपाथनि ते उहे जेके बुख हड़ताल ते वेठियूं आहिनि, उहे नियाणियूं चवनि थियूं त मुंहिंजो बाबा किथे आहे, मुंहिंजो भाउ किथे आहे, मुंहिंजो पीउ किथे आहे। उन्हनि नियाणियुनि सां बि असां अॼु यकजहती जो इज़हार करणु असांजो फ़र्ज़ु थो थिए, उन्हनि खे बि यादि कयूं ऐं उन्हनि सां गॾु जेको आहे सो पंहिंजी जदोजहद खे सलाहियूं ऐं उन्हनि जूं माण्हुनि जो जेके सिंध जा आशिक़ आहिनि, साम्हूं हिदायत लोहार जी तस्वीर आहे ऐं इहे जेके आहिनि मिस प्लेस या डिसपियर माण्हुनि जी तस्वीर आहे। हेॾां ख़ादिम आरिजो जी तस्वीर आहे। ख़ादिम आरिजो जेको फूड डिपार्टमेंट जो हिकिड़ो ऑफिसर हुयो, उनखे उनजे सोट समेत गिरफ़्तार कयो वियो, त उन खां पोइ उनजे सोट खे त छॾियो वियो, पर हू डिसपियर आहे। हिदायत लोहार हिकिड़ो प्राइमरी स्कूल जो टीचर आहे, जंहिंखे रियासत जे तरफ़ां गुम कयो वियो ऐं स्कूल मां गुम कयो वियो। ऐं असांजो उहो क़ौमी फ़र्ज़ु थो थिए त उन्हनि माण्हुनि खे असां यादि कयूं ऐं उन्हनि माण्हुनि जी जदोजहद, हिननि में ॾाढियूं नियाणियूं जेके आहिनि रोडनि ते वेठियूं आहिनि, कराची ऐं हैदराबाद, लाड़काने जे रोडनि ते एहतजाज कनि थियूं ऐं जदोजहद कनि थियूं। असांजो इहो क़ौमी फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि खे यादि कयूं ऐं उन्हनि सां गॾु जेको आहे उन्हनि खे इहो चऊं त तव्हां अकेला न आहियो, तव्हां सां गॾु सॼी सिंध आहे ऐं जिते बि सिंधी माण्हू आहे उहो तव्हां सां गॾु आहे। तव्हांजी जदोजहद खे सलाम था पेश कयूं ऐं नेठि इहा जदोजहद सगारी थींदी। हिननि माण्हुनि जो रुगो इहो क़सूरु आहे त हू सिंध जी आज़ादी जी ख़्वाहिश रखनि था ऐं जीअं सिंध चवनि था, जीअं सिंध लाइ जदोजहद कनि था। असांखे ख़बर आहे त वॾे में वॾा जेके आहिनि उन्हनि जे मथां जेके आहिनि इल्ज़ाम हणण जी कोशिशि कई थी वञे, पर जस्टिस उन्हनि जो बुनियादी हक़ आहे। असां इहो चऊं था त उन्हनि जो को बि जेकॾहिं ॾोह आहे, को उन्हनि जो क्राइम आहे, त हुननि खे अदालतुनि में पेश कयो, हुननि खे जस्टिस जे अॻियां पेश कयो। जॾहिं साईं जीएम सेठ खे विदाउट ट्रायल हुननि 30 साल खां मथे कोर्टुनि में, जॾहिं हिन कोर्ट में आणण जी कोशिशि कई त उन वक़्तु कोर्ट मां जज भॼी विया
छाकाणि त हुनजे सच खे हुनजे ताक़त खे को बि जेको आहे सो पाकिस्तान जूं अदालतूं हुनजे अॻियां बीहण लाइ तयारु न आहिनि। अॼु चवनि था त असां मिसाल चवनि था त हिंदुस्तान जो असां एजेंट गिरफ़्तार कयो आहे गुलबचन यादव, उनखे बि इहो हक़ आहे त उहो जेको आहे सो पंहिंजे ज़ाल सां ऐं पंहिंजी माउ सां मिली सघे थो, पर सिंधी माण्हुनि जो एतिरो हक़ कोन्हे को त तव्हां उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजनि ख़ानदान सां पंहिंजनि प्यारनि सां मिलण जो हक़ ॾियो, या उन्हनि खे तव्हां जेको आहे सो उन्हनि सां मिलायो ऐं उन्हनि खे राइट टू जस्टिस ॾियो, उन्हनि खे वकील करण जो हक़ ॾियो, उन्हनि खे पंहिंजी सफ़ाई पेश करण जो हक़ ॾियो, उन्हनि जो बुनियादी हक़ आहे। त हीअ रियासत उन्हनि खां डिॼे थी, उन्हनि जे सच खां डिॼे थी, उन्हनि खां ख़ौफ़ज़दा आहे, उन लाइ त हू सम्झनि था त असां कूड़ा आहियूं, असां धोखेबाज़ आहियूं, असां सिंधी माण्हुनि सां फ्रॉड कयो आहे, असां सिंधी माण्हुनि जे हक़नि ते ढाड़ा आहियूं। जेकॾहिं असां हिननि माण्हुनि खे कोर्ट में पेश कयोसीं त हिननि जा उहे कूड़ पधरा थी पवंदा, हुननि जा कूड़ जेके ज़ाहिर थी पवंदा, उनजे लाइ उन्हनि खां डिॼनि था, उन्हनि खां ख़ौफ़ज़दा ऐं उनजे करे जेको आहे उन्हनि खे हज़ारनि जे तइदाद में अॼु माण्हू डिसअपियर कया आहिनि। मां ॿियनि दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदुसि त उहे जेके से मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ऐं मुख़्तलिफ़ मसइलनि ते ॻाल्हाईंदा। हज़ारनि जे तइदाद में सिंधी ॿारनि खां किताब कलम ऐं स्कूल कसिया विया आहिनि। सिंध में 70 लख ॿार स्कूल वारी एज में 70 लख ॿार स्कूल नथा वञनि, उन्हनि खे डेलीबरेटली 12,000 स्कूल रिसेंटली 2012 खां पोइ बंदि कया विया। उन्हनि जे सिंधी ॿोली ते पाबंदी हई वई आहे, सिंधी मीडियम स्कूल जेके आहिनि धड़ाधड़ बंदि कया था वञनि, छाकाणि त इहो असांजो कल्चरल जीनोसाइड करण जी कोशिशि था कयूं। त जेकॾहिं सिंधी ॿोली जहिड़ी हूंदी, सिंधी ॿोली ऐं सकाफ़त जहिड़ी हूंदी त हू जेके आहिनि से इन जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। हू जेके उन्हनि खे तालिबान खे जेके चवनि था त हमें दुश्मन के बच्चों को पढ़ाना आहे। अॼु जेकॾहिं मूं हिकिड़ो आर्टिकल पे पढ़ियो पनवाकल फौजी छावनी में तालिबान जा ॿार त पढ़नि था, पर सिंधी ॿारनि खे जेको आहे सो पढ़ण जो हक़ न आहे। त सिंधी ॿार जेके चवंदा घटि में घटि असांखे भला दुश्मन जो ॿार त सम्झो, ओतिरो हक़ ॾियो, ओतिरो हक़ न आहे। सिंधी माण्हुनि खे जेके से ज़ाहिर करण जी कोशिशि कई थी वञे ऐं सिंधी ॿोली ऐं सकाफ़त ते अटैक ऐं ववार कयो थो वञे, ऐं उन अटैक जे ख़िलाफ़ असांखे मिड़ी मुठ थी जदोजहद करणी आहे ऐं असांखे जेको जदोजहद करणु खपे। ऐं मिसाल असांजा जेके से हाणे ताज़ो सुप्रीम कोर्ट जी रिपोर्ट आहे त सिंध में 80% माण्हू खे साफ़ पीअण जो पाणी कोन्हे को, उहो पाणी कोन्हे को जेको माण्हू पंहिंजे जानवरनि खे बि पीआरे सघे। सुप्रीम कोर्ट थी चए पाकिस्तान जी 80% माण्हुनि खे जेको आहे इहो असांजो जीनोसाइड करण जी कोशिशि थी कई वञे। हज़ारनि जे तइदाद में असांजा माण्हू हेपेटाइटिस जो शिकार आहिनि। अॼु आउं चवां थो जिन बि माण्हुनि जा असांजा पंहिंजा माइट, असांजूं भेणूं, माउरूं, असांजूं पुफियूं, असांजा चाचा जेके हेपेटाइटिस जे करे वफ़ात करे विया आहिनि, त इहो नेचुरल डेथ न आहे, इहो मर्डर आहे, इहो मेन स्लॉटर आहे जेको रियासत करे थी पई। ऐं असांखे डेलीबरेटली जेको आहे सो साफ़ पीअण जो पाणी नथा ॾियनि ऐं असांखे जेको ज़हरीलो पाणी पीआरे असांजो इहो जीनोसाइड कयो थो वञे। त असांजा जेके बि मिट माइट हेपेटाइटिस में मुआ आहिनि उन्हनि जो मर्डर केस ठहे थो हिन रियासत जे अॻियां, हिननि दलालनि जे अॻियां जेके रियासत जी दलाली कनि था ऐं रियासत सां गॾिजी असां सिंधी माण्हुनि जे उहो पीअण जे पाणी जा पैसा बि खाइनि था, ॿारनि जे इलाज जा पैसा बि खाइनि था, ॿारनि जा कलम ऐं किताबनि जा पैसा बि खाइनि था, स्कूलनि जा पैसा बि खाइनि था। उन्हनि जे लाइ असां सभिनी खे बाशूर थी करे जदोजहद करण जी ज़रूरत आहे। ऐं वधीक छॾींदुसि पंहिंजे दोस्तनि जेके वधीक ॻाल्हाईंदा। सदाई सबका बुक नवासे का जेई तेई जात की जुबश का नेका मोसी हलीसा जा जीव छोड़ करे डॉक्टर टोटो के teachers about science and police about science but atrocities of Sindhi people who are facing on their land. उसका कार्य जो वो जाने वो जीव रहनो जो वो जाने वो जीव रहनो वो आप जाने वो जीव रहनो मुझे तारीफ करतीय की पकाए जो सिंध सवारे वो जीव रहनो ऐसे में कोई शक नहीं साइंस ये सिंध सवारी ऐसे मुस्ताला सही में कोशिश कर रहे हो। ऐ साइंस अभी कहीं बताई के तो दो जॉन साथियों सिंध का वारसो
साथ हलंदो रहे, लाट बढ़ंदी रहे। अॼु जे साथ में असां सां गॾु आहे अॼु भावना राजपाल, अॼु भावना PhD स्टूडेंट आहे यूनिवर्सिटी ऑफ वेस्टमिंस्टर मां, ऐं हुन जो सॼो फोकस पंहिंजे PhD जो सिंधियत ते आहे ऐं सिंधी फिल्म ते आहे। त असां लाइ तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे अॼु भावना राजपाल लंडन खां अची करे ब्याकोन में आई आहे ऐं सिर्फ़ु पंहिंजे सिंधियत खे बरक़रार रखण लाइ ऐं सिंधियत जो मैसेज ॾियण लाइ। ताऊं माइक जेको तो अॼु भावना राजपाल खे अदा गुल, अदा लखू, अदा हिदायत, थैंक यू मूंखे हिते घुराइण लाइ ऐं थैंक यू सभु चुप करे ॿुधण लाइ, थैंक यू। मुंहिंजो नालो भावना राजपाल आहे। मां उल्हासनगर में ॼाई हुयमि जेको हाणे इंडिया में आहे ऐं मुंहिंजा दादा दादी शिकारपुर जा हुया। पार्टीशन महिल उन्हनि खे मुस्लिम नेबर्स बुरखो पाराए करे बचाए करे कढियऊं पाकिस्तान मां जीअं हो मरनि न। मुंहिंजे लाइ जॾहिं खां मम्मी पप्पा जॾहिं खां पप्पा इहा आखाणी मूंखे ॿुधाई अथऊं तॾहिं खां मूंखे लॻंदो आहे खून त साॻियो आहे, पोइ बाक़ी कोई बि भॻवान खे मञियो ॻाल्हि त साॻी आहे न। ऐं मां इहा टोपी थैंक यू मां इहा टोपी इन करे थी पायां छाकाणि त मूंखे सिंधी मर्दनि जे ख़िलाफ़ु कोई प्रॉब्लम न आहे, पर मूंखे पंहिंजे कल्चर सां ॾाढो प्यारु आहे ऐं मां पहिरियों सिंधी आहियां, पोइ हिंदू मुस्लिम उहो ड्रामो असां करे था सघूं। मां ड्रामो चवंदी आहियां रिलीजन खे। थैंक यू। मूंखे तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे कि तव्हांखे सिंध त आहे न, वरी बि असां इंडिया में असां सिंधियुनि लाइ कोई हिकु स्टेट कान्हे। मां GM सैयद साहब जी ॾाढी वॾी फैन आहियां। असांखे प्रॉमिस कयो वियो हुयो हिंदुनि खे पार्टीशन खां अॻु कि असांखे हिकिड़ो शहर मिलंदो सिंधियुनि लाइ ख़ासि इंडिया में। अॼु ताईं असां वेठा आहियूं, 7 साल थी विया आहिनि, कोई शहर न मिलियो आहे। पर मूंखे ख़बर आहे कि वक़्तु बदिलजी वियो आहे। असां हाणे बि उहे डिमांड्स नथा करे सघूं जेके पार्टीशन महिल असांखे प्रॉमिसिस कयूं हुयूं। ऐं मूंखे ख़बर आहे कि मुंहिंजो सुपिनो आहे कि दुनिया में जिते जिते सिंधी रहनि था उते उते मूंखे सिंधी फिल्मूं ॾेखारणियूं। मां सिंधी फिल्म फेस्टिवल जी डायरेक्टर आहियां। हिकु महीनो यूनिवर्सिटी में लॻभॻि सुम्हंदी हुअमि राति जो, उते ई मां रही पई हुअमि। 30 खां मथे सिंधी फिल्मूं मां ॾेखारियूं फ्रीअ में ऐं अलॻि अलॻि नंढा माण्हुनि अची फिल्मूं ॾिठूं ऐं क्लोज़िंग डे ते अदा बि हुया। 250 माण्हू जमा थिया हुया। मां तव्हांखे इहा आखाणी इन करे थी ॿुधायां छाकाणि त अॼु सिंधी फिल्मुनि जो ॾाढो बुरो हाल आहे ऐं मां इन ॻाल्हि में ॾाढो विश्वास रखंदी आहियां कि फिल्मूं असांजे कल्चर जूं असांजी सोसाइटी खे ॾिसी करे ई ठहनि थियूं। न कोई सिंधी ॻाल्हाए थो, न कोई पाण खे सिंधी सजाए थो, त वेचारा सिंधी माण्हू फिल्मूं छो ठाहींदा? कुझु फंडिंग ई कान्हे ऐं जेके फिल्मूं ठहनि थियूं उन्हनि खे कोई ॾिसे नथो। जेकी सिंधी PK पिक्चर आहे उहा मां पेरिस में ॾेखारी, 2nd सिंधी फिल्म फेस्टिवल जेको कयो पेरिस में। उते एॾनि माण्हुनि खे वणी ऐं नॉन सिंधी हुया सभु ॾिसण वारा। सिंधी PK YouTube ते फ्रीअ में पिक्चर सॼी विधल अथव। सौराब सूमरो ठाही आहे पिक्चर, ॾाढी ज़बरदस्त पिक्चर अथव। मूंखे ॾाढो मज़ो आयो। सॼो सिंध जो पॉलिटिक्स जेको हली रहियो आहे उन जे बारे में ॾेखारियो अथई पिक्चर जे फॉर्म में। खिली खिली असांखे सभु सम्झाए छॾियईं छा हली रहियो आहे। मां तव्हांखे हिकु ई वेनिती कंदमि अॼु सभिनी खे, मूंखे बि वधीक पॉलिटिक्स सम्झ में न ईंदी आहे, पर एतिरो अकुलु आहे कि पंहिंजी भाषा में ॻाल्हायो। जीअं हिननि चयो कि कल्चरल जेनोसाइड असां कयूं था। जेनोसाइड माना ज़बरदस्ती मारे छॾणु। त जेके ॿिया ॼणा असांजे कल्चर खे जेनोसाइड करण जी कोशिशि कनि था, मुंहिंजो इहो विश्वास आहे कि पहिरियों मां पंहिंजे अंदरि झांकियां, पाण खे त ॾिसां। असांजे कल्चर खे न बचाईंदासीं त ॿिया ॼणा छो बचाईंदा? अॼु उल्हासनगर, बॉम्बे, अहमदाबाद, भोपाल जिते बि सिंधी रहिया पिया आहिनि, कोई पाण खे सिंधी नथो सजाए। ऐं मां इंडियन शहरनि जा नाला खयां छाकाणि मूंखे उतां जे बारे में ख़बर आहे। हर कंहिंखे इंग्लिश मीडियम स्कूल में वञिणो आहे, वेस्टर्न कपिड़ा पाइणा आहिनि, नो वी आर नॉट सिंधी। सरनेम चेंज था करे छॾनि कि इहो आनी आनी न खपे लास्ट में। मूंखे सम्झ में नथो अचे सिंधी सजाइण मां एॾो शर्म छाजो। जेको बि मञिणो अथव पाण खे मञो, पर पंहिंजी ॿोली बचायो। ऐं बाक़ी रही लिपीअ जी ॻाल्हि, मूंखे त दिमाग़ थो फिरे कि 60 बुक सैयद साहब लिखिया हुया। मुंहिंजो पहिरियों बुक नेक्स्ट ईयर रिलीज़ थींदो। असांखे लिपि अचे किथे थी पढ़णु? मूंखे बि न ईंदी आहे। मुंहिंजी मां BA सिंधी इंग्लिश थी चवां, सिंधी लिटरेचर में BA थियल आहे। हीअं मूंखे सिंधी पढ़ी ॿुधाईंदी आहे। फ़ोन ते मां मोकिलींदी आहियां कि मम्मी हे पोस्टर पढ़ी ॿुधाए सिंधी फिल्म जो, पढ़ी ॿुधाईंदी आहे। चवंदी आहे पुटु इहो आख़िरी साल ते ॿिए दफ़े खां मूंखे पाण ई पढ़णो अथई। हिकिड़ी सिंधी ॻाल्हाइण ऐं सिंधी लिपीअ खे बचाइण ॾाढो ज़रूरी आहे। एंड आई एम सॉरी, पर मूंखे तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट करणी पवंदी, असां न बचाईंदासीं, ॿाहिरां सफ़ा न बचाईंदा, ॿियो कंहिंखे न पई आहे। ऐं मूंखे ख़बर आहे असां सभु सिंधी माण्हू फ़ाइदे वारा आहियूं।
मां पंहिंजे मम्मी पप्पा खे कल्ह सम्झायो मान कि हाणे मां बॉम्बे अचण वारी आहियां, मां पंहिंजो यूट्यूब चैनल चालू कंदमि। छो मां ॿियनि खे छो चवां सिंधी ॻाल्हायो, मां पंहिंजो सिंधी ॻाल्हाईंदमि। मूंखे ख़बर आहे अॼु मां 5 साल रखी त पैसा ईंदा। यूट्यूब तां माण्हू लखनि करोड़नि में था कमाइनि, पर जाम सालनि खां वीडियो ठाहे पोइ कमायो अथऊं। मां तव्हां सभिनी खे त चवणु चाहींदमि, जंहिंखे मेकअप वीडियोस ठाहिणा आहिनि, जंहिंखे जेकी मस्ती करणी आहे कयो न, यूट्यूब ते चाढ़ियो, सिंधीअ में ॻाल्हाए करे चाढ़ियो। मां त भाई ॻाल्हाईंदीमांव यूट्यूब ते, सिंधी चैनल ॾिसजो, भावना राजपाल, ॿिया बि जाम छोकिरा अथव, जतिन उदासी, दिरवेन हज़ारी, सभु सिंधीअ में ॻाल्हाइनि था, माण्हुनि खे खिलाइनि था। हिते बि हिकु ॿ वेठो आहे छोकिरो जेको यूट्यूब हलाईंदो आहे। प्लीज़ सिंधी ॻाल्हायो, जेकी खपेव मस्ती कयो, सुठी भाषा ॻाल्हायो। ज़रूरी न असां सभु ईअं स्पीच ॾियूं यूट्यूब ते वेही करे, न रोज़ जो जीअं ॻाल्हाइणा, खिल मस्ती कयूं, पिक्चरियूं ठाहियूं, 5 मिंट जूं पिक्चरियूं, छो नथा करे सघूं असां। जाम तरीक़ा आहिनि भाषा खे बचाइणा, ऐं मां ॾाढी हमेशह पॉज़िटिव रहंदी आहियां। त प्लीज़ सिंधी बचायो। मूंखे ॾाढो डपु आहे कि असांजी भाषा हली न वञे। थैंक यू। ऐं मूंखे तव्हांखे इहो बि ॾेखारिणो आहे कि असां सिंधी माण्हू, मां हिन सेक्शन सां थी ॻाल्हायां, हिन सां असां सिंधी माण्हू ख़ाली ॿार पैदा करण लाइ ऐं फुल्का पचाइण लाइ न ॼायूं। सची थी चवां, न ॼायूं, ख़ाली हिननि 2 ॻाल्हियुनि लाइ। ॾिसो हिन स्टेज ते हालत, हिकु छोकिरी बीठी आहे, छो भला? हिननि खे ख़ाली अकुल छा ॻाल्हाइण लाइ? असांखे हिननि खां वधीक अकुल आहे, हिननि सभिनी खां गॾिजी हिकु ॼणी आहे, वधीक अकुल आहे। प्लीज़ यार थोरो अॻियां अचो, न सची प्लीज़ थोरो अॻियां अचो, पंहिंजे मर्दनि खे सम्झाओ कि तव्हां बि बासण दो त असां बि अॻियां वधूं। मां ईअं ई करण वारी आहियां। मां ॿुधायां थी, मां घर में फुल्का न पचाईंदमि, पोइ मुंहिंजी PhD केरु कंदो? सिंधी फिल्मूं केरु ॾेखारींदो दुनिया अलॻि अलॻि कोननि में? मूंखे स्पेन वञणो आहे, कैनेडा वञणो आहे, सभिनी हंधि वञी सिंधी फिल्मूं ॾेखारणियूं आहिनि। मां अहिड़ी बासण मलींदमि, ॿार ॾींदमि त पोइ छा थींदो? उहो बि करिणो, पर सपोर्ट खपे पार्टनर जो। असां सभिनी खे गॾिजी सिंधी बचाइणी आहे। प्लीज़ सिंधी फिल्मूं ॾिसो, सिंधीअ में ॻाल्हायो। थैंक यू। महिरबानी। इहो यदि भावना राजपाल, अदी भावना राजपाल के साईं जीएम से जे कोल जो नज़र करे वाकई वो प्रैक्टिकली कर रही है। साईं जीएम से जो कोल है त का क़ौम में मुल्की आज़ादी हासिल करण जे लाइक़ न थी सघे जेसिताईं उनजे बचे में गुलबंदी, क़ौम परस्ती, ईसार ऐं कुर्बानी जो जज़्बो न भरिजी वञे। उहे सभु जज़्बा मूंखे अदी भावना में नज़र अचनि था। ऐं अदी भावना असांजी मोटिवेटर थी असांजे लेडीज़ खे मोटिवेट करण लाइ, ऐं जेके अॻिते हली असांखे मञाईंदा त जेको असां सिंधी क़ौम आहियूं ऐं असां क़ौम जे सरिश्ते में शामिल थी सघूं था। जंहिं लाइ उस्ताद बुखारी जो शहर आहे त मरदीन क़ौम आहे, जीअदीन क़ौम आहे, किरंदीन क़ौम आहे, उथंदीन क़ौम आहे। हिन भूल जा ज्यादा झूंझार पुट ऐं धीअरूं संसार जे नालो सिंधी क़ौम आहे। सजन इंसानी कैमरा से विसरे, सजन इंसानी कैमरा से विसरे, हैक्टरी के हो वतन जिन विसारियो। ई लतीफ़ जो शहर असां सभी उन्हनि के दोस्त जे नाम ॾेयूं था जेके सिंधी संगत सां वास्तो रखनि था। सिंधी संगत में हिते नाम में सोशल एंड कल्चरल ऑर्गेनाइजेशन आहे ऐं जंहिंजो हमेशह वर्ल्ड सिंधी कांग्रेस सां तमामु घणो सहकार रहियो आहे ऐं हू इन सिंधी सुजाॻी खे पैदा करण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम गुज़ारनि था। अॼु असांजे विच में मिस्टर अब्दुल सत्तार सूदो आहे। अब्दुल सत्तार सूदो वाइस प्रेसिडेंट आहे सिंधी संगत यूनाइटेड किंगडम जो। आउं अब्दुल सत्तार सूदो खे हेल्थ कंदुसि त हू साईं खे बि लफ़्ज़ आहे। सभी आयल असांजे अध्ययन भेनरुनि भाइरुनि स्टेज ते वेठल सभी दोस्तनि खे जीअं लती सैयद सवा सिंध में हुई ऊंधे अधोकार, धरती के थारे जी हुई रोज़ नई अल्लाह के विक्या के झुकिया किन कई कन लाचार। सैयद तुझा लिंगा बार अज भूजे गार साईं जीएम सैयद जेको एक सियासतदान हुअण सां गॾु एक रहबर सिंध जो रहबर हो। साईं जीएम सैयद सिंध जो आशिक हो। साईं जीएम सैयद जॾहिं ॼाओ हो कुझु ई थोरे अरसे में यतीम थी वियो हो। साईं जीएम सैयद जी जेका तरबियत थी हुई उहा बि घर में थी हुई। साईं जीएम सैयद जा उस्ताद साईं खे घर में पढ़ाइण ईंदा हुआ। इन करे जो साईं के खानदान में को बि मर्द माण्हू मौजूदु कोन हो, सिर्फ़ु उन जूं
सिस्टर्स हुयूं। तो साईं जीएम से जेका तरबियत वरिती, जेका इब्तिदाई तइलीम वरिती, उहा पंहिंजे घर में वरिती। साईं जीएम से सियासी जदोजहद जी शुरूआत मुस्लिम लीग सां कई ऐं साईं जीएम से पाकिस्तान काइम थियण जो जेको ठहराव सिंध असेंबली में पेश करायो, उहो साईं जीएम से पेश करायो। साईं जीएम से ते उमेद हुई पाकिस्तान ठहण खां पोइ पाकिस्तान में जेके मौजूदा सूबो आहिनि, जिन में पंजाब, बलूचिस्तान, सिंध ऐं पख्तूनस्तान, उहे उन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो। पर जीअं पाकिस्तान ठहण खां पोइ इहो अहसासु थियो त हीउ पाकिस्तान जेको ॿिनि क़ौमी नज़रियनि जे बुनियाद ते थियो हो, जेको हिंदू ऐं मुस्लमान खे विराइण जी बुनियाद ते थियो हो, इहो हक़ीक़त में धोखो हो या धोखे जी दीवार हुई जेका ठाही वई। ऐं उन खां पोइ साईं जीएम से पंहिंजी सियासत जो रुख़ तब्दील कयो ऐं साईं जीएम से इहो नज़रियो ॾिनो पाकिस्तान चइनि क़ौमुनि जो मुल्क आहे। पाकिस्तान में सिंधियुनि ऐं बलूचनि जो ऐं पख्तूननि जो ओतिरो ई हक़ आहे जेको असांजे पंजाबी भाइरनि जो आहे। रियासत ठहण खां पोइ जेके सरकारी कुवतूं हुयूं पाकिस्तान जूं, उन्हनि जेके असांजा नंढियूं क़ौमूं हुयूं उन्हनि सां ज़ुल्म शुरू कयो। उन्हनि जा जेके रिसोर्सिस हुआ, उन्हनि जा वसीला हुआ, उन्हनि में तेल, गैस ऐं ॿिया जेके मिनरल्स हुआ, उन्हनि ते कब्ज़े करण जे लाइ, उन्हनि जी ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ, उन्हनि जे पाणी ते कब्ज़ो करण लाइ उन्हनि खे ग़ुलाम बनायो। ऐं जेके पंजाबी असांजा जेके उन्हनि खां पंजाबी जी ज़बान फसी वई, उन्हनि खे जेको उर्दू में या कई वेंदी, उहे उन्हनि खां उहे असां खां वधीक मज़लूम आहिनि, जिन खां उन्हनि ॿोली फसी वई। सो सिंध जे उन क़ौमी जदोजहद जेका साईं शुरू कई, सिंध हर माह साईं जीएम से हर माह ते जॾहिं सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो, उहो सिंध जी ॿोली खे ख़तमु करण जी साज़िश हुजे या वरी यूनिट जेको क़ाइमु कयो वियो उनजे ख़िलाफ़ सिंध जी ॿोली खे ख़तमु करण जे ख़िलाफ़ जेका तहरीक कई, उन में बि जेको साईं जीएम जी तहरीक सभिनी खां अॻियां रही। सिंध में जॾहिं धारियुनि जी आबादी जो वधीक तॾहिं साईं जीएम से उनजी मज़ाहिमत कई। ऐं जॾहिं बांग्लादेश क़ौमी नज़रियो उन ॾींहुं नाकाम थी वियो, जॾहिं पाकिस्तान खां बांग्लादेश ॾाढ थी वियो, उन ॾींहुं साईं जीएम से जे हर क़ौमी हर मुल्की नज़रिये जी फतेह थी। उन खां पोइ साईं सिंध जी आज़ादी, मुकमल आज़ादी जो घुर कई। साईं जीएम से 60 खां वधीक बुक्स लिखिया, जंहिंमें कल्चर ते, ॿोली ते, ऐं सभ खां वधीक शाप जेको साईं लतीफ़ पैगाम लतीफ़ जेको किताब लिखियो, उनजो मोहतरम साईं जीएम से जो सियासी इख़्तिलाफ़ रखंदड़ रसूल बख्श अली जो बि आहे त साईं शाह अब्दुल लतीफ़ खे जेको हिकु औलिया ऐं बुज़ुर्ग जी हैसियत सां सिंधियुनि में हो, उनखे सिंध जो क़ौमी शाइर जी हैसियत सां, सिंध जी क़ौमी सुञाणप जी हैसियत सां उन सां जेको पेश कयो। ऐं अॼु शाह लतीफ़ ऐं शाह लतीफ़ जी शाइरी असां लाइ रहनुमाई आहे, असां लाइ जदोजहद जो रस्तो आहे। ऐं हिकिड़ी इंशाअल्लाह असां लतीफ़ जी शाइरी जी जेका जागृत आहे उनजे ज़रिए असां पंहिंजी क़ौम जो आजको ज़रूरु वठंदासीं। साईं जीएम से जॾहिं शाह लतीफ़ खे मुख़्तलिफ़ अंदाज़ सां डिस्कवर कयो, उन खां पोइ सिंध में सवें शाइर पैदा थिया, सवें अदीब पैदा थिया। शेख अयाज़, उस्ताद बुखारी, उन्हनि सिंध ऐं सिंध धरती ऐं सिंधी माण्हुनि जी ॻाल्हि कई। उहे उन्हनि जी शाइरी जेके सिंध जूं जेके सगारियूं थियूं आहिनि उन्हनि लाइ वॾी मज़ाहिमत जो सबबु पैदा थियूं। ऐं इहे रहंदियूं उहे सिंध जी शाइरी, सिंध जी मज़ाहिमत जी शाइरी ईंदड़ 100 सालनि ताईं सिंध जा जेके दुश्मन आहिनि उनखे सुख जो साथ न ॾींदी, इहो मुंहिंजो यकीन आहे। सिंध जी जेका उन खां पोइ जेकॾहिं साईं जीएम से जी जदोजहद खां हटी करे जेकॾहिं ॿियनि नज़रियनि ते ॻाल्हाइजे त जेके वफ़ाक़ परस्त पार्टियूं रहियूं आहिनि, हिकिड़ी नज़र उन्हनि ते ॾिसे जेकॾहिं उन्हनि में पाकिस्तान खे सपोर्ट करण में ज़ुल्फ़कार अली भुट्टो या जेके ॿियूं पार्टियूं रहियूं उन खां वधीक पाकिस्तान जी ख़िदमत कोई नथो करे सघे। या अकबर भुट्टी खे हिकिड़ो मिसाल बणाइजे, साईं जीएम से भुट्टे जे वफ़ात ते चयो हो त अॼु सिंध जो पाकिस्तान जो हिकिड़ो वफ़ादार नौकर जेको उन्हनि एस्टेब्लिशमेंट सगारियुनि कुवतनि अॼु पाकिस्तान जो हिकिड़ो वफ़ादार नौकर खे क़तल कयो आहे। जेके कुवतूं
सिर्फ सिंधी हुअण जे करे पंहिंजे उन नौकर खे जेको जो बख़्श नथियूं करे सघनि, जेके ज़ुल्फ़िकार जेको अकबर बुग़्ती जेको गवर्नर रहियो बलूचिस्तान जो, उनखे जॾहिं उते जे रॉयल्टी जी ॻाल्हि करे थो, मिनरल्स जी ॻाल्हि करे थो, त उनखे जेको सो निशानो करे शहीद कनि था, त उहे क़ौतूं असां कंहिं सूरत में सचियूं न आहिनि। उहे चाहिनि थियूं, उन्हनि खे सिंधी माण्हुनि सां, बलूच माण्हुनि सां या पख्तूननि सां को सरोकार कोन्हे। उन्हनि खे सिंध जी ज़मीन खपे, सिंध जा वसीला खपनि, ऐं उन्हनि जो इहो ई मिशन आहे। सो उन हिसाब सां इहा ई साईं जीअं जे नज़रिए जी फतेह आहे जो अॼु वफ़ाक़ परस्त जेके पार्टियूं आहिनि उहे ख़तम थी रहियूं आहिनि, उहे दफ़न थी रहियूं आहिनि। जंहिंजो हिकिड़ो मिसाल आई वॉज सरप्राइज़, तव्हांखे हैरत थींदी, जेको रिसेंटली सिंधी बलोचिस्तान जो जेको नओं गवर्नर जेको नओं चीफ मिनिस्टर थियो आहे डिज़न जो, आई फॉरगेट हिज नेम, उहो उन जॾहिं लास्ट इलेक्शन में जॾहिं इलेक्शन थी सिर्फ़ु 600 वोट कया हुआ। यानी बलोचिस्तान जे माण्हुनि जेका कूड़ी जमहूरियत आहे पाकिस्तान जी, उनखे ठुकराए छॾियो ऐं उन्हनि he got elected by 600 votes। तव्हां यकीन कयो, 1000 वोट जेके माण्हू ॿाहिरि को निकिता, उहो 600 वोट खणी सघियो ऐं उन ते उनखे चीफ मिनिस्टर कयो वियो आहे। उनजी हैसियत जो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था। त उहो ॾींहुं परे कोन्हे जो सिंधी माण्हू जेके ठगी आहे उनखे ठुकराए छॾींदो। ऐं साईं जीअं सेठ खां कंहिं इंटरव्यू वरितो, तव्हां जी एतिरी सारी उमिरि आहे ऐं तव्हां पंहिंजी जदोजहद में अञा ताईं कामयाबु कोन थिया हा। साईं जीअं सेठ जुमन बदल जो हिकिड़ो शेर ॿुधायो हो त वठी हर जनम वञिबो, मिठा बहिराण में मिलबो, ख़तम उहे थी वेंदी, चिटी चादर में मिलबो। त इहो जेको ऐं उनमें जेका असांजी जदोजहद आहे सिंधी माण्हुनि जी, अॼु जे दौर में सिंध जे नौजवान खे गुम कयो वञे थो, छाकाणि त रियासत खे इहो डपु आहे त इहे सुभाणे ज़रूरु पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा ऐं असां उन्हनि जी जदोजहद खे सलाम पेश कयूं था। शाह साईं जी दुआ सां पंहिंजी तकरीर इस्तेमालु कंदुसि। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद। महिरबानी सरदार सूदो। अॼु सरदार सूदो जी स्पीच शायदि आउं 2 लाइन में समराइज करे सघां। जॾहिं सिंध में लतीफ़ ऐं सैयद कहिड़ो सच, ॼमियो सिंध में लतीफ़ ऐं सैयद कहिड़ो सच, ॿिन्ही ॿारियो मच शुजागी जो सिंध में। बाक़ी लतीफ़ ऐं साईं जीअं सेठ सिंध जी शुजागी आहिनि, उहे असांजे लाइ शमय जो मिसाल आहिनि। उस्ताद बुखारी जो शेर आहे त अॻियार सां इक़रार जो कीअं थींदो, यार खां इहो इनकार जो कीअं थींदो। उस्ताद बुखारी खे खणी दफ़न कयो, मगर धरती खां उधार कीअं थींदो। मुझे नेक्स्ट स्पीकर है मिस्टर महमूद कश्मीरी। मिस्टर महमूद कश्मीरी चेयरमैन ऑफ जम्मू कश्मीर इंडिपेंडेंट अलायंस। मिस्टर महमूद कश्मीरी। वो मर्द नहीं जो डर जाए हालात के खूनी मंजर से, जिस हाल में जीना मुश्किल हो उस हाल में जीना लाजम है। मैं सबसे पहले वर्ल्ड सिंधी कांग्रेस के दोस्तों का शुक्रिया अदा करता हूँ कि आज GM सैयद की 114वीं बरसी पर प्रोग्राम मुर्तब किया है और हमें दावत दी है। मैं आप सब दोस्तों का शुक्रिया अदा करता हूँ। तो दोस्तों, GM सैयद ने ज़िंदगी का बड़ा हिस्सा जेलों में गुजारा। अपनी कौम की वक़ार के लिए, उनके बेहतर मुस्तकबिल के लिए वो जेलों में रहे, मगर वो उन गासिब कुत्तों के सामने सरेंडर नहीं किया। जिस कौम का ऐसा लीडर हो, उस कौम को कोई भी जो है वो शिकस्त नहीं दे सकता। क्योंकि मेरा ताल्लुक जम्मू कश्मीर से है और जम्मू कश्मीर के अंदर भी यही जो गासिब तबका है जिसने पाकिस्तान के अंदर अपने लोगों को यरगमाल बना रखा है, वही तबका अपनी सरहदों को तोसी देने के लिए हमारे जम्मू कश्मीर पर भी नजरें जमाए रखा है। 2013 को
इसी तबके ने मेरे पार्टी लीडर सरदार आरफ शाहिद को उनके घर के बाहर गोलियां मारकर शहीद किया। इसी तबके ने बाबा जान को, जिनका तल्लुक गिलगित से है, 40 साल के लिए जेल में बंद कर दिया। न सिर्फ बाबा जान बल्कि उनके साथ जो उनके दीगर साथी हैं 10-12 के करीब, उन्हें भी बगावत और गद्दारी के मुकदमा दर्ज करके उन्हें भी जेलों में बंद कर दिया गया है। तो दोस्तों, मैं ये कहना चाहता हूँ कि इस तबके के खिलाफ हमें मिलकर लड़ाई लड़नी होगी। ये वो तबका है जिसने पाकिस्तान पर कब्जा जमा रखा है, और जिस वक्त पाकिस्तान बनने को जा रहा था और जो कुव्वतें पाकिस्तान के खिलाफ थी, आज वही कुव्वतें पाकिस्तान के अंदर उसी फौज के साए तले उन लोगों पर जबर डाल रही हैं जिन्होंने ये पाकिस्तान बनाया था। मैं समझता हूँ इस तरह के जबर से किसी भी सोसाइटी को, किसी भी माशरे को, किसी भी मुल्क को ज़्यादा देर कायम नहीं रखा जा सकता। वही कौमें कामयाब होती हैं जो अपने लोगों को इज्जत देती हैं, वकार देती हैं। वो कौमें बावकार कौमों की समूह में शामिल होती हैं और उनका वकार बढ़ता है। पाकिस्तान में इस तरह की कोई रवायत नहीं है। मैं पाकिस्तानी नहीं हूँ, इसके बावजूद पाकिस्तान के हुक्मरानों ने मुझसे मेरी तारीख छीन ली, मुझसे मेरा जोग्राफिया छीन लिया। आज भी जम्मू कश्मीर के अंदर जिस पर पाकिस्तान का कब्जा है, वहाँ पर हम जम्मू कश्मीर के हवाले से किताब नहीं पढ़ सकते, हम जम्मू कश्मीर की हिस्ट्री नहीं पढ़ सकते। हमें जबर और ताकत के जोर पर मुतालिया पाकिस्तान पढ़ाया जाता है, और इस तरीके की हरकतें करके वो समझते थे कि हम जम्मू कश्मीर के लोगों को पाकिस्तानी बना लेंगे। मगर मैं ये कहना चाहता हूँ, प्राइमरी स्कूल से लेकर यूनिवर्सिटी तक पाकिस्तान के इन गासिब कुव्वतों ने जिस तरीके से जम्मू कश्मीर के बच्चों को मुतालिया पाकिस्तान पढ़ाया और ये समझ रखा था कि ये बच्चे पाकिस्तानी बनकर स्कूल तालीमी इदारों से बाहर निकलेंगे। आज जितने भी हमारे बच्चे तालीमी इदारों से बाहर निकलते हैं वो पाकिस्तानी नहीं बल्कि कश्मीरी बनकर निकलते हैं। तो ये इस बात का प्रूव है कि जबर और ताकत के जोर पर किसी भी कौम को ज़्यादा देर तक जो है वो अपने कब्जे में नहीं रख सकते। मैं उम्मीद रखता हूँ कि सिंध के लोग अपने हकूक़ की जदोजहद जारी रखेंगे और हम जम्मू कश्मीर के लोग आपकी इस हकूक़ की जदोजहद में आपके साथ हैं, और उम्मीद रखते हैं इसी तरह सिंधी कौम भी जम्मू कश्मीर के अंदर जिस तरीके से पाकिस्तान की सिक्योरिटी एजेंसी, पाकिस्तान का हुक्मरान तबका जिस तरीके से हमारे लोगों पर वो जुल्म ढा रहा है, हम उम्मीद रखते हैं कि जुल्म के खिलाफ आप भी हमारी आवाज़ के साथ आवाज़ बुलाएंगे। मैं इसी के साथ आपसे इजाज़त चाहता हूँ। बहुत शुक्रिया। थैंक यू वेरी मच। शेख आयात जो शेर आहे साइंटीन से लाए तो ही जो को दूर बड़े तो वेड़ में अना तल जे काढ़े आन मने मूर, अना तल जे काढ़े आन मने मूर, सोचे दिसी दूर आलो आन दिया। शारती का जो शेर आहे खलकना लाए सुख मुस्का कदे, खलकना लाए सुख मुस्का कदे ओस में आए खाओ ते पट जो लतीफ के खाओ ना एक खाओ के दा दशा में मौजूद है देखो है डॉक्टर लक्कू लोहाना is General Secretary of World City Congress and he has been Chairman of World City Congress as well, and he represents the nation all over the world on different platforms. So let's benefit from Dr. Lक्कू लोहाना's wisdom and talk on the readiness of the evening, please. इंसान की जेका तरक्की है the most important reason for the development of humankind is the formation of human society. असा के वादो भी खपे तो, लोहर भी खपे तो, कटी भी खपे तो, कासरी भी खपे तो, हारी भी खपे तो,
तबीब बि खपे थो, वेद बि खपे थो, मास्टर बि खपे थो, छाकाणि जो असीं सभु कम हिक ई वक़्त ते नथा करे सघूं। माण्हू ऐं तव्हां ॾिसो त जानवर जेको बि हुनजो ज़िंदगी जो गुज़र रहे उहो सभु कम पाण अकेले सिर्फ़ करे थो, पर इंसान जी जेका तरक़ी आहे हिकु न हज़ारे कम आहिनि, हज़ारे ज़रूरतूं आहिनि, उहो इंसानी समाज जो ठाहियो। इंसान जे समाज ठाहिण जे प्रोसेस में माण्हू गॾिजी दुनिया जे जोग्राफीअ जे हिकिड़े हिसे में गॾु रहनि था। जॾहिं गॾु रहनि था त उन्हनि जे विच में हिकु जहिड़ायूं पैदा थियनि थियूं, साॻी ॿोली ॻाल्हाइनि था, साॻियो कल्चर ठहे थो। हिकिड़ो तारीख़ी प्रोसेस आहे हज़ारनि सालनि जो। उन हज़ारनि सालनि जे तारीख़ी प्रोसेस में उहे माण्हू गॾिजी, उहे जाग्राफी जिते मुस्तक़िल तौर ते रहनि था, उहो वतन थिए थो ऐं उहो माण्हुनि जा गिरोह उहे क़ौमूं थियनि थियूं। दुनिया में कंहिंखे ॿियो कहिड़ो बि एतिराज़ हुजे असां ते, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंखां को बि इनकार कंहिं बि हैसियत नथो करे सघिजे। इहो ईअं सचो आहे जीअं सिज जीअं रोशन आहे ऐं सॼी धरतीअ खे रोशनी ॾिए थो, त सिंध अॼु न 100 साल न हज़ारनि सालनि खां हिकिड़ो तारीख़ी वतन, ठीकु, ऐं सिंधी माण्हू हज़ारनि सालनि खां हिकिड़ी तारीख़ी क़ौम। इंसान जे ज़ाती ज़िंदगीअ में लाहा चाढ़ा आहिनि, पाण सभिनी ॾिठा, तकलीफ़ूं अचनि थियूं, ख़ुशियूं थियनि थियूं। अहिड़े ई नमूने इंसाननि जे क़ौमी ज़िंदगीअ में बि लाहा चाढ़ा अचनि था। सॼी ज़िंदगी दुनिया जी तारीख़ पढ़ूं था, क़ौमूं आहिनि, क़ौमूं ग़ुलाम थियनि थियूं, क़ौमूं आज़ादु थियनि थियूं, क़ौमूं ख़ुशहाल थियनि थियूं। अहिड़े ई नमूने सिंधी क़ौम तारीख़ी तौर ते तकलीफ़ुनि मां, मुसीबतनि मां, आज़ादियुनि मां, आजकनि मां, ख़ुशियुनि मां गुज़री आहे ऐं इहो प्रोसेस तेसि ताईं हलंदो रहंदो जेसि ताईं इहा काइनात जी दुनिया आहे, तेसि ताईं हलंदो। 1947 खां पोइ हिकिड़ो दौरु आहे जंहिंमें कोशिशि थी कजे त ॼण सिंध हुई ई कान, सिंधी का क़ौम ई न हुई। ऐं हिकिड़ो जबर जो आलम आहे त जंहिंमें शिकायत सिंधड़ी तुंहिंजो नाम ॿुधो ॼण कारीगर ते बेर, सिंध जी ॻाल्हि कंदो त सॻो न छॾंदो। उन हालत में पार्टीशन थिए थी, सिंध जी 20 सैकड़ो आदमशुमारी आबादी लॻे थी वञे। सॼे बरसई जे में कंहिं बि मुल्क सां, कंहिं बि क़ौम सां ईअं न थियो अहिड़ो सिंध सां। हिकिड़ो अजीब कंफ्यूजन जो माहौल आहे। अञा जेसीं दर्द सेटल थिए उन में जीअं असां में हिकिड़े फ़र्द जे हिस्से में, इंसान हिकिड़ी ज़ाती हिस्से में हिकिड़ी ख़्वाहिश थिए थी जीअरे रहण जी। बीमारियूं थियनि थियूं, असां वटि हिन वक़्तु बि हज़ारनि जी तइदाद में जर्म्स असां ते अटैक कनि था, पर असांजी हिकिड़ो मैकेनिज़म आहे जेको असांखे बचाव लाइ तयारु रखे थो ऐं पंहिंजे जीअरे लाइ। अहिड़े ई नमूने क़ौमुनि में तारीख़ जे हज़ारनि सालनि जे प्रोसेस नतीजे में जीअरे रहण जी ख़्वाहिश रहे ऐं हिकिड़े मख़सूस वक़्त में उन तारीख़ जो हिकिड़ो रूह थिए थो, बिटाई सिंध जी तारीख़ जो रूह। ऐं 47 खां पोइ सिंध जी सॼी हज़ारनि सालनि जी क़ौमी जेका तारीख़ आहे उनजो जेको रूह आहे साईं जीअं से निर्वाह के साईं खे कहिड़ी बि तनक़ीदूं करे, पर दोस्तनि ॻाल्हि कई त साईं 32-33 साल पाकिस्तान ठाहिण खां पोइ जेल में, इवन साईं पंहिंजी जेका आख़िरी जेको साहु आहे उहो जेल में कयो। साईं बीमार थी पियो, जेल में हो, हाणे इलाज कराइणो आहे, कराची में अस्पताल में खणाए आया। उन अस्पताल खे उन्हनि सभु जेल करायो, साईं उन सभु जेल में गुज़ारियो। के साईं खां पुछो
साईं एॾी सारी मुसीबत जैल तकलीफ़ूं साईं को बैत पढ़ियो त मोहबत विधो आहे मामरे त केरु कशाला कढे एॾी सारी तकलीफ़ वॾेरो माण्हू वॾो नंढो वॾेरो बि न वॾो ज़मींदार माण्हू गवर्नर थी सघियो थिए वज़ीर आला थी सघियो थिए पर पंहिंजे वतन पंहिंजनि माण्हुनि ऐं पंहिंजे धरतीअ ऐं पंहिंजनि ईंदड़ नस्लुनि जी आजके लाइ हफ़ीज़ कुरैशी ॻाल्हि कंदो त बेटा इहा साईं जीएम सद खे तपायो साईं जीएम सद असांखे तपायो हाणे ॾिसो असां वारो ॿुधूं था रुलंदा था ॻाल्हाईंदा त हुन माण्हूअ न सिर्फ़ु क़ुर्बानी पर क़ौमुनि खे पंहिंजे आजके लाइ तंज़ीमूं खपनि थियूं रहनुमा खपनि था रहबर खपनि था विज़डम खपे थी नॉलेज खपे थो जेका दोस्तनि ॻाल्हि कई 60 किताब उहे सभ जा सभ किताब हिकु पर्पस सां निकिता कहिड़ी ॻाल्हि त सिंधी क़ौम जो जेको केस आहे सियासी ख़्याल खां फिलोसॉफी जे पॉइंट खां तारीख़ जे ख़्याल खां जाग्राफी जे ख़्याल खां कल्चर जे ख़्याल खां ज़बान जे ख़्याल सां उहो सॼो बुनियादु आहे जेको उन्हनि 60 मुख़्तलिफ़ किताबनि में जे ज़रिए उनजो बुनियादु फ़राहम कयो ऐं पंहिंजे किरदार जे हिसाब सां कोई माण्हू कहिड़ी बि तनक़ीद करे साईं जे किरदार जे हवाले सां उन ते आङुरि न खणी सघंदो अॼु हिन सूरताल में इहा का नई ॻाल्हि नाहे कोशिशि छा थी थिए हे जेको अॼु डप जो आलम आहे पाण सभई हिन ॻाल्हि खे पंहिंजे अंदर में महसूसु था कयो कोशिशि थी कजे सॼी रियासती मशीनरी इन मिशन ते डप पैदा कयो इहा ॻाल्हि ख़तमु कयो त सिंधी जी क़ौम जी हिसत में सोचे हीअ असांजो तारीख़ी वतन आहे इन हिसाब सां सोचे इन ॻाल्हि खे ख़तमु कयो जेके माण्हू इहा ॻाल्हि कनि था उहे माण्हू मिसइंफॉर्मेशन कयो एजेंट आहिनि वॉट एवर माराईंदा तकलीफ़ में विझंदा तव्हांजे ख़्याल में त साईं जीएम सैद इन खां ॾहूणे वधीक जबर वारी सूरताल में रहियो ऐं बहादुरीअ सां जुरत सां बिना के कंप्रोमाइज़ पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजे ईंदड़ नस्ल लाइ पंहिंजी तारीख़ जे वापसि वठण लाइ विढ़ंदो रहियो हीउ जेको बैत साईं जे मज़ार ते लिखियलु आहे इहो साईं पाण वसियत कई त जेसी हुई जीअरी विरची न वेठी वञी हूअ पेठी सारी जेके सॼण साईं जीअं सभु सॼण पंहिंजे वतन जो पंहिंजी क़ौम जी आज को उहो साईं उन सॼण खे सारींदे वञी हूअ दाख़िल थियो तारीख़ जवाबदारी महसूसु करण जी शइ आहे तोरा नथो महसूसु कयां नथो कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे त तारीख़ तोखे जवाबदारी आहे असांजी आहे ॾुखी ॻाल्हि बराबरि ॾाढी ॾुखी ॻाल्हि सवला तरीक़ा आहिनि पंहिंजी पहिरियां दादा दाड़ी कयूं गुज़र सफ़र कयूं हिननि मुल्कनि में वेठा आहियूं अञा बि वधीक वसीला आहिनि ॾाढी ॾुखी ॻाल्हि ऐं जहिड़े नमूने इंसान पंहिंजी तरक़ीअ जो मोस्ट इम्पॉर्टेंट शइ समाज आहे समाज ठाहियो उहो समाज तरक़ी न करे सघंदो बल्कि असीं छा बि कयूं दुनिया जी समाज साइंस जो कानून आहे जेसि ताईं उहो समाज आज को नथो हासिल करे सुवाल थो पैदा थिए त असीं पंहिंजी तारीख़ी जवाबदारी कीअं निभायूं था ॾुखी ॻाल्हि आहे ॾाढी एॾो जबर आहे एॾो ज़ुल्म नाहक आहे को माण्हू एॾो इम्कान आहे उहो इम्कान खे गुम था करणु चाहिनि उन में हिकिड़ो ई तरीक़ो आहे गदबू पाण में गदबू वी नीड टू सिट टुगेदर अदर ऑपरेस नेशंस दुश्मन सिस्टमेटिकली असां में मुंझार आहे
डप पैदा थो करे उनखे ओवरकम करणो पवंदो। ऐं जेका महिरान ॻाल्हि कई त साईं जेको ख़्वाब ॾिठो उन ख़्वाब जी साबिया इन जहिड़ी का ख़ुशबख़्ती कान्हे, छाकाणि असीं हलिया वेंदासीं। अॼु सुभाणे त परीहं हलणो आहे। असीं पंहिंजनि ईंदड़ नसलुनि जे लाइ कहिड़ी सिंध छॾे वञणु चाहियूं था जंहिं उनजो समाज आज़ादु ख़ुशहाल आजिको पंहिंजे धरतीअ ऐं पंहिंजे वसीलनि जो मालिक हुजे। साईं जीएम साहिब उहो सुपिनो ॾिठो, उन सपने ऐं उन पंहिंजी सॼी ज़िंदगी उन सपने जी साबिया कंदा कई। असां ते उहो कर्ज़ु छॾे वियो आहे ऐं अचो त उन कर्ज़ खे निभाइण लाइ पंहिंजे ईंदड़ नसलुनि खे हिकिड़ो ख़ुशहाल आज़ादु आजिके वारो वतन ॾियण लाइ जिदोजहद कयूं। उन में इहे जेके मुजारा जेके मसइला आहिनि गॾिजी वेंदासीं त ज़रूरु कंदासीं। ऐं मूंखे सिंध जी तारीख़ में इहा ॻाल्हि कर नई कान्हे, लॻे थो त शइ थींदी ई कान्हे ऐं ईअं थियो आहे तारीख़ में। पर मूंखे सिंध जी तारीख़ में सिंधी तारीख़ जी जेका सग आहे हुन में ईमान आहे त अहिड़ो ॾींहुं ईंदो साथी, अहिड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं असीं सभु पंहिंजे वतन में आजपे सां हूंदासीं ऐं साईं जी जेको सुपिनो आहे उहो साॼो थींदो ऐं असांजे ईंदड़ उन सिंध में जीअरा थींदा ऐं जाॻंदा ऐं वधंदा ऐं बीहंदा। वॾी महिरबानी। स्पीच ख़त्म थी। गाड़ा गबरू सिंध जा तूं ई मुंहिंजो ख्वाब, जेका लखो ॻाल्हि कई त गाड़ा गबरू सिंध जा तूं ई मुंहिंजो ख्वाब, तूं ई जवाबु सभिनि जे सुवाल जो। असांजे साम्हूं सभिनि जा सुवाल आहिनि ऐं असां खां ई उन जवाबनि जी तक़ाज़ा आहे ऐं उमेद आहे त असांजो नौजवान नस्ल उन तक़ाज़ा ते पूरो लाहींदो। उस्ताद बुखारी चयो जे झंग कंदो तंग त सारे अचो हूंदो जे बयाबान त लतारे अचो ओ मंज़िल मक़सूद ही वाइदो आहे आयो जे अॻियां कुब तक फारे अचो। वरी उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शइ त अचो त जिगर शेर जो ठारे अचो, हर देव ऐं राकास खे मारे अचो ओ मंज़िल मक़सूद ही आ वाइदो तोसां, हर हाल में अंजाम खे पाले अचो। ऐं उमेद आहे त असांजो नौजवान नस्ल उन अंजाम खे ज़रूरु पालींदो हिकु न हिकु ॾींहुं। आउं अब्दुल निगारी खे अर्ज़ु कंदुसि अचे ऐं महिमाननि खे वोट ऑफ थैंक्स चए। अब्दुल निगारी असांजो यूके यूरोप ऑर्गेनाइज़िंग कमेटी जो मेंबर आहे, तमामु हिकु मेंबर ऐं हिन सॼे कम जे पोयां इलाही दोस्तनि जा जेके से आहिनि उन में वधि जेको हथु आहे त असां सभिनी खां पहिरीं वो हाल में अची सॼो जेको तव्हां हाल जी सेटिंग ॾिसो पिया इहो अब्दुल निगारी आहे। तव्हां सभिनी भेनरुनि भाइरनि ऐं अचणनि जी तमामु वॾी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम में अची करे असांजे प्रोग्राम में चार चंड लॻाया ऐं ख़ासि करे ख़ुशूसी महिमाननि जी हमेशह ताउन लाइ लॻाइण आप सब लोगों का शुक्रिया। और क्योंकि टाइम अभी खत्म हो रहा है तो दोबारा से ये हमारी मीटिंग्स चलती रहेंगी, ये जो है काम चलता रहेगा इंशाल्लाह। ज़्यादा से ज़्यादा ताउन का जो है हम उनके ख्वाहिश रहेंगे। बहुत बहुत शुक्रिया। अनाउंसमेंट कर जाए तो वर्ल्ड सिंधी कांग्रेस हर साल एवरी ईयर वर्ल्ड सिंधी कांग्रेस celebrates Sindh Martyrs Day, which is in May. So this year date will be Saturday 12th of May and will be organized in Sheffield. So we will send you details and also we request of the young Sindhi generation that they take the lead of this program. So they've got enough time. So they've got almost more than 5 months and we will gather with them and we will plan and they need to take a lead, they need to plan and whatever assistance they need from us and we'll be happy to provide. So I request the young generation to come forward and take a lead on this program and we get them enough time of 5 months. And one final announcement, please follow Sindhi Film Festival in London Facebook page and Instagram page. Instagram has beautiful pictures of mine. Please follow and spread the word. Sindhi Film Festival in London Facebook page. Thank you. Thank you very much.
स्वागत किए। थैंक यू। सामईन, वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां ब्रॉडफोर्ड में साईं जीएम साहिब जी सालगिरह वारी तकरीब जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश कई वई। उमेद त ही प्रोग्राम अवां खे पसंदि आयो हूंदो। अवां खे जेकॾहिं हिन प्रोग्राम या रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जी नशरियात बाबति का राय ॾियणी हुजे त असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। सामईन, असां अवां जी राय जो इंतज़ारु कंदासूं। अवां जी तजवीज़ुनि ऐं अवां जी राय खे साम्हूं रखी असां पंहिंजी नशरियात खे बहितर खां बहितर बनाइण जी कोशिशि कंदासूं। सामईन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन